नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा सिंध हुकूमत सिंध जे क़दीमी माग मोन जो दड़ो घुमंदड़ सियाहन लाइ शटल सर्विस की शुरुआत करे छॾी आहे। वज़ीर तालीम ऐं सकाफ़त वारे वज़ीर सरदार शाह जी हिदायत ते सर्विस जो आगाज़ कयो वियो आहे। ही शटल सर्विस मोन जो दड़ो जे गेट खां दड़े जे आसारनि ताईं हलाई वेंदी। खबर के हवाले से अवां खे ॿीहर आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा सिंध हुकूमत सिंध जे क़दीमी मागन मोन जो दड़ो घुमंदड़ सियाहन लाइ शटल सर्विस जी शुरुआत करे छॾी आहे। वज़ीर तालीम ऐं सकाफ़त वारे वज़ीर सरदार शाह जी हिदायत ते सर्विस जो आगाज़ कयो वियो आहे। शटल सर्विस मोन जो दड़ो जे गेट खां दड़े जे आसारनि ताईं हलाई वेंदी। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। मुनवर रिंद ब्यूरो चीफ लाड़काणो असां सां लाइन ते मौजूद है। मुनवर अपडेट कजो, शटल जो इफ्तिताह कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? हाँ जी, सिंध हुकूमत पारां सिंध जे क़दीमी मोन जो दड़ो ते घुमंदड़ सियाहन जे लाइ शटल सर्विस की शुरुआत करे छॾी आहे ऐं उन जो इफ्तिताह भी करे छॾियो आहे। वज़ीर तालीम ऐं सकाफ़त जो जेको वज़ीर आहे सरदार शाह उनजी ख़ासि कोशिशुनि सां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते मोन जो दड़ो ते शटल सर्विस शुरू कई वई आहे, जेका मोन जे दड़े जे गेट खां क़दीमी आसार जेके आहिनि उन्हनि ते घुमण जे लाइ जेके सियाह वेंदा उन्हनि जे लाइ हिन सर्विस जो आगाज़ कयो वियो आहे। हीअ जेकी शटल नंढड़ी बस तयारु कई वई आहे जंहिंमें 8 खां 10 माण्हू उन में सवार थी सघनि था, जेकी मोन जे दड़ो जी गेट खां जेको अंदरि स्टॉप आहे ऐं मोन जो दड़ो जा जेके क़दीमी आसार आहिनि जेको तक़रीबन 1/2 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे उनखे घुमण जे लाइ इहा शटल सर्विस तयारु कई वई आहे त उतां माण्हू उन ते सफ़र करे सघनि था। जी मुनवर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।